हवा कारे था निकरो सो असी वनी रहा हूँ मुल्तान। रस्ते में ब्रेक लगी सो सामू मस्जिद हुई त असां नमाज पढ़ी से। नमाज का बाद असी पांजो रस्तो खुटायो से। 1 मिनट यार चाय न पी दिया और सारा गाड़ी ब्रेक करने असां त चाय जो चस्को हयो से सो गाड़ी के भी चस्को हणाइणो पेट्रोल आयो। यार पेट्रोल का याद आयो पेट्रोल 140 रुपया 140 रुपया। खैर यार असां पोइ बि त 50 रुपये बि जराईंदासीं। सीपेक रोड ते तमामु सुठो कमु कयो वियो आहे। मूंसां गॾु जेके सफ़र में हुआ मनान, हमज़ा, यूसुफ भाई, गुड्डू भैया, अब्दुल बाकी उर्फ नौमी, वहीद भाई, शोएब केके, आसिफ भाई ऐं तव्हांजो भाउ। राति 4 बजे ख़ैर सां पहुची वियासीं मुल्तान। मुल्तान में आशिक़े रसूल जाम ॾिठासीं। हाणे पहुची वियासीं पंहिंजे मुर्शिद साईं ने। सुकून कुछ घंटा आराम का बाद असां पंहिंजा कपड़ा खणी निकितासीं फ्रेश थियण लाइ। एप्पल इन अ डे डॉक्टर अवे डॉक्टर बी लाइक तो क्या मैं जॉब छोड़ दूं। हाणे फीलिंग फ्रेश आ सो असीं हाणे चढ़ियासीं मेट्रो ते। मेट्रो आ यार मेट्रो जी वाइब त मिली वई सो हाणे मेट्रो जी वाइब सां गॾु रक्शे जी भी वाइब वठंदे वठंदे असीं पहुतासीं मेल्ट 9 ते। मेल्ट 9 जो पिज़्ज़ा खाई मेल्ट थी वियासीं। मेल्ट 9 जी भी वाइब मिली वई सो असां हाणे निकितासीं सबवे ॾे। सबवे जो सैंडविच मां फर्स्ट टाइम ट्राई कयो मूंखे तमामु सुठो लॻो। साम्हूं गिलिटोस ॾिठो सो मूंखे रज़ा समो यादि अची वियो। गिलिटोस प्रेजेंस उसमो स्पीक्स। सो यार गिलिटोस ट्राई करण ते मजबूर थी पियासीं। यार रज़ा समो दिल आहे न रज़ा समो। गिलिटोस जी आइसक्रीम टेस्ट कईसीं सो असांखे तमामु मुनफ़रद ऐं डिलिशियस टेस्ट लगी ऐं वाकई में रज़ा समो हिकु सुठी ब्रांड खे प्रमोट कयो आहे। थम्स अप टू रज़ा समो। साबरी के पॉपुलर गोलगप्पे पॉपुलर आहिनि त पोइ टेस्ट कयूं था। अरे हाणे मुल्तान जी मशहूर चाय बाली की चाय जंहिंजी सभई तारीफ़ पा कनि। बाली जी बाली चाय वाला है जी ये सामने बैठा हुआ है देखिए। अच्छा वो ही है जी हाँ जी ये। अच्छा इसका बड़ा नाम है। हाँ जी इसका नाम है बाली चाय वाला। कौन कौन आते हैं पीने? इसके पास सर जी मतलब जिस तरह शाम होती जाएगी और ये इसकी कुर्सी और टेबलें वो मेन रोड तक चली जाएंगी। अच्छा। और हाँ जी इसके अलावा इसके पास सारे मेजर कर्नल जनरल इसके अलावा और आर्मी पुलिस के जो है वो डीएसपी हो गए एसपी हो गए। अच्छा बड़े बड़े लोग सब ये चाय के लिए आते हैं। डॉक्टर आते हैं निश्तर के। अच्छा मतलब चाय इतनी है। हाँ इसकी चाय मशहूर। चाय इतनी है। चाय पीने चले भाई बड़ी मेहरबानी यार ये बहुत बहुत शुक्रिया जी। ये बाली जी चाय ते पहुंची आहे नहीं बाली जी चाय ते। तो चाय सही फाइनली अची वई विथ बन। तमामु सुठी चाय हुई ऐं चाय सां गॾु जेको बन जो कॉम्बिनेशन हुयो तमामु आला हो। पैसा ही हुनजा। अञा व्लॉग वॾो थी सघे पोइ प्लान जे मुताबिक़ पर यार गॉड्स प्लान्स। पोइ व्लॉग खे हिते ख़तमु कंदासीं।
बहरहाल थैंक यू सो मच फॉर 5K सब्सक्राइबर्स। उन सां गॾु गॾु मुंहिंजो सेकंड चैनल आहे उनखे सब्सक्राइब करे छॾिजो। मां इंशाल्लाह उते नओं कुझु कंदुमि ऐं नई शइ आणींदुमि। सो वॾी महिरबानी, मिलूं था हिकु नई वीडियो में। थैंक यू।